सभिनी खे ख़बर हूंदी त 19 अप्रैल 2026 ते असांजे घर ते जेका कब्ज़ा माफ़िया क़ाबिज़ थी, जंहिंमें सिधो असांजो असल में सॼो पहिरें बि जेको सॼो ॿुधायल आहे त असांजो डिस्प्यूट जेको आहे पंहिंजे चाचे सिकंदर सां गॾु असांजी फैमिली जो हले पियो। त उनखां पोइ 10-12 सालनि खां वठी करे पुठे दफ़े जेको आगाही तव्हांखे ॾिनी त 19 तारीख़ ते अप्रैल जी पुठे महीने जी 2026 ते यासीन बिरोही पंहिंजनि कुझु माण्हुनि सां गॾु आयो ऐं अची करे असांजे दुकानदारनि ते उन्हनि खे धमकायईं। उनखां अलावा असांजो जो गैरेज हुयो उन पोयां तालो भॻई कब्ज़े करण जी कोशिशि कई। पुछा करण ते चई त मां जेको आहे हे प्रॉपर्टी जेको आहे वरिती आहे। विच दोस्तनि खे चो चवा कराई त उन्हनि खे इहो चई मां त हे परचेस कई आहे। उन्हनि खे चयोसीं त परचेस जेको आहे हेतिरनि सालनि खां वठी करे असांजो पंहिंजो भाउ भेणनि जो असांजो पंहिंजो मसइलो पियो थो हले, त तव्हां परचेस जेको आहे कीअं था करे सघो। इहा त कोर्ट में स्टे पिया था हलनि 10 सालनि 12 सालनि खां वठी करे। चाहे सिकंदर हर माण्हू खे अप्रोच कई आहे। लाज़मी आहे कोर्ट केस हलनि था, स्टे त वॾी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं कोर्ट केस हलनि था तॾहिं बि सेल सर्टिफिकेट वग़ैरह तव्हां सेल परचेस का शइ नथा करे सघो। त उन ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जेके थियूं, पोइ बहरहाल असांखे ॿियो रस्तो हथु न आयो। असां क़ानूनी पंहिंजो जेको आहे वरितो रस्तो जेको बि आहे त AC साहब खे असां कंप्लेन कई, SSP साहब खे कई, DC साहब खे कई, DC साहब नवाब शाह वारो निज़ामाणी साहब। त उन्हनि सॼी असांजी जांच पड़ताल जेका बि हुई कागज़नि जी, वॾी महिरबानी उन्हनि जी, लख थोराइता आहियूं त उन्हनि हक़ सच जो जेको बि असांजो बिल्कुलु जेको आहे साथ ॾिननि पूरो। ऐं उन में असांजो जेको चवनि त बाबा स्टे जेको आहे तव्हांजो क़ानूनी आहे ऐं हर शइ आहे, को बि माण्हू कानून खां मथे कोन्हे को। ऐं अॼु खां पोइ जेका अॻु में पोज़ीशन हुई, जेका अॻु में पोज़ीशन एज़ इट इज़ उहा ई रहंदी। स्टे जेको आहे तव्हांजो बरक़रार आहे। केर बि ॾाढाई सां ज़ोर ज़बरदस्ती सां बदमाशी सां तव्हांजे घर ते कब्ज़ो नथो करे सघे। ॾिसो न, मां कब्ज़ो ऐं बदमाशी वारो लफ़्ज़ घड़ी मां इन करे इस्तेमालु थो कयां त हिकिड़ी शइ आहे, हिकिड़ो घरु आहे, असां 80 सालनि खां वठी करे असांजी फैमिली जी कस्टडी में आहे। हिकिड़ो माण्हू एग्रीमेंट, सिर्फ़ु एग्रीमेंट खणी करे, गैर क़ानूनी एग्रीमेंट खणी करे अचे आॾो थो रखे। हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे न कब्ज़ा माफ़िया जो, अचे रखे थो त बाबा हे जेको आहे एग्रीमेंट आहे आॾो, ऐं तव्हां जेको आहे घर मूंखे ख़ाली करे ॾियो। अरे बाबा तव्हां कीअं ख़ाली करे ॾियूं? 80 सालनि खां आबाद ॾाढा असांजा हिते ॼावा ॼमिया निपिया। चाहे सिकंदर जेकॾहिं खपायो आहे त उहो सभिनी जी प्रॉपर्टी आहे। ऐं उन ते असां सभु जेके आहियूं घर वारा जेके बि आहिनि उहे उन में भाईवार आहिनि। ऐं उहो असांजो क्लेम जेको आहे 12 सालनि खां वठी करे मुख़्तलिफ़ कोर्टुनि में, हैदराबाद हाई कोर्ट में, हिते सेशन में, 1st सीनियर सिविल जज वटि, 4th सीनियर सिविल जज वटि हलनि पिया था केसिस। जेको आहे त न कंहिं कानून खे मञे, न कुझु बि न, बसि सिधी ॻाल्हि त बाबा तव्हां बसि ख़ाली कयो। बहरहाल उहो हाणे हींअर SSP साहब ऐं DC साहब सॼो बोर्ड जेका हुयो उन्हनि फ़ैसिलो ॾिनो त बाबा स्टे जेको आहे तव्हांजो क़ाइमु रहंदो। ऐं अॼु खां पोइ जेको आहे तव्हांखे ॿियो कोई तंग करे त असांखे तव्हां वरी कंप्लेंट करे सघो था। अच्छा, उन जेका गॾिजाणी थी तव्हांजी DC ऑफिस में, त उन में कहिड़ा ऑफिसर मौजूदु हुया पंहिंजे तालके जे हवाले सां? DC साहब अब्दुल समद निज़ामाणी साहब जी, काकड़ साहब AC नवाब शाह तोड़, SSP सुमेर नूर चन्ना साहब, ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ॿियो AC साहब हुयो, मूंखे नालो कोन थो अचे, घणो करे नवाब शाह वारो हो। 2 AC हुया, 3 सॼो बोर्ड हुयो कंप्लीट। अच्छा। उन्हनि जी गॾियल जेको आहे उहा गॾिजाणी थी। ऐं उन्हनि गॾिजाणी में जेको आहे सॼो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुननि पंहिंजी फाइंडिंग्स ॾिठियूं ऐं जेको बि हुयो वेरीफाई कयनि हर शइ खे, वेरीफाई करे ऐं उन खां पोइ जेको आहे उन्हनि उहो फ़ैसिलो ॾिनो जेको आहे। अच्छा, धुरियूं कहिड़ियूं उते मौजूदु? धुरियूं मां हुयुमि, चाचो मूं वारो आहे फारूक उहो हुयो, चाहे सिकंदर हुयो। अच्छा, फैमिली सां गॾु जेको। अच्छा जी। उन खां अलावा बसि ॿियो दुकानदार हुया, उन्हनि खे शायदि लाइ घुरायो, पर उन जी ज़रूरत न हुई। हुननि घुरायो, AC साहब घुरायो त बिल्कुलु। अच्छा, ख़रीदार वग़ैरह? ख़रीदार जो ख़रीदार खे त बिल्कुलु कट ऑफ करे छॾे, जॾहिं उनजो कंहिं शइ सां लीगली तालुक़ ई कोन्हे को। हे प्योरली असांजो रेवन्यू मैटर आहे। रेवन्यू मैटर असांजो ऐं चाहे सिकंदर जे विच में, इन में ॿिए कंहिं थर्ड पार्टी जो को सवाल ई पैदा कोन थो थिए न। यासीन साहब त ईअं खणी सम्झो त विच में खामखाई ट्रप अची करे ॾिनो। असांजो भाउ भेणनि जो, असांजी फैमिली जो पंहिंजो हिकिड़ो मैटर पियो थो हले, विच में अची करे एग्रीमेंट खणी त बाबा मां वरितो आहे 80 सालनि खां, तव्हांजे कस्टडी में जेका शइ आहे तव्हां ख़ाली कयो। अड़े बाबा कोर्ट में हेतिरा मसइला पैदा न, मां नथो मञां।
असांखे सम्झ में ॻाल्हि ॿारी पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां मुख़्तलिफ़ इदारनि में वियासीं काॾे वेंदासीं असांजो पढ़ियल लिखियल फैमिली आहे असांजी जेको आहे अच्छा इन खां अलावा मां हिकिड़ो त थैंकफुल सभिनी जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि नवाब शहर जा उन वॾी सची माना दिलि सां शुक्रगुज़ार आहियां उन्हनि जेको फ़ैसिलो हक़ सचो जो साथ ॾिनो ऐं हिन कब्ज़ा माफ़िया मां असांजी जान छॾाई प्लस में आईंदा लाइ मां बिल्कुलु रिक्वेस्ट कंदुमि त बाबा असां डॉक्टर लुकमान जी प्रॉपर्टी उन जा खाता नाहिनि थियल कुझु प्रॉपर्टी जेको आहे डॉक्टर सिकंदर पंहिंजे नाले ते कराई आहे जिते क्लेम कोर्ट में केसिस हलंदड़ आहिनि हे जेको विनेश कुमार वारो जेको घरु आहे इहो बि असांजी हुन में आहे प्रिमिसिस में आहे इन ते बि केस हले पियो थो इहो साॻियो इहो हिकिड़ो ई केस आहे इहो बि विनेश सन ऑफ जैसूमल इहो बि खपाए कोन थो सघे काफ़ी दफ़ा इन खे बि असां रिक्वेस्ट कई आहे त बाबा तव्हां न खपायो उन खां पोइ मुख़्तलिफ़ ज़ाहिरी ॻाल्हि दौड़िया कुझु ब्रोकरनि नालो खणण में मुनासिबु कोन थो सम्झां त उन्हनि खे मां झलियां थो त महिरबानी करे कंहिं लालच में न अचो ऐं गैरक़ानूनी कम खां मुड़ी वञो बहितर अच्छा ये पोजीशन जेका तव्हां ॻाल्हि पई कई यासीन जेका आयो आहे इहा पोजीशन ख़ाली पियो कराए इहा पोजीशन तव्हां वटि ई आहे सर हींअर असां वटि आहे अच्छा हा हींअर असां वटि आहे ऐं जेको आहे पोज़ीशन इहा 80 सालनि खां वठी करे असां जेको तव्हां वटि अॼु खां न आहे 80 सालनि खां वठी करे असां वटि असांजी फैमिली वटि आहे आहे सही जी इन में अॻु में असांजो रिहाइश हूंदी हुई घरु हूंदो हाणे 10-20 सालनि खां वठी करे डिमोलिशन खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पुराणा वार्ता घर हूंदा त उहे रही विया हींअर पट आहे सफ़ा बिल्कुलु फ्रंट ते 5 दुकान ठहियल आहिनि उन जे पोयां जेको आहे गैरेज आहे अच्छा दुकानदारनि सां कहिड़ी ॻाल्हि ॿोल थी आहे की दुकानदारनि सां जेको स्टेटस अॻु में हुयो उन्हनि जा ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो रेंट जो इशू हुयो त उहो परेशान यासीन साहिब उनखे प्रेशराइज़ पियो करे रेंट मूंखे इहो अच्छा उन्हनि खे ज़ोरी वठी वञी करे पंहिंजी हुतां अॻिते उन्हनि खां सिग्नेचर कराई थी त हुते सिग्नेचर कयो अॼु खां पोइ जेको आहे किरायो तव्हां मूंखे ॾींदो अच्छा कहिड़े कानून तहत कुझु बि न बसि माना सिधी सी बदमाशी न सही इहा शिकायत मां बहरहाल हाणे पूरी ॻाल्हि घणी वधी वेंदी मां नथो कयां मुनासिबु न आहे चलो महिरबानी